अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभु खां पहिरियां बिलावल मैं साए बिलावल, मैं जाने बिलावल मैं साए बिलावल, बीबी शहीद रानी की तस्वीर बिलावल, है जालिमों के दिल पे तेरा तीर बिलावल। पीपल्स पार्टी जो हुकूमत मुखालिफ लॉन्ग मार्च अॼु कराची खां शुरू। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे कंटेनर मज़ार क़ाइद पहुची वियो। पार्टी चेयरमैन जी सरबराही में जियालनि जो काफ़िलो इस्लामाबाद लाइ रवानो थींदो। पीपल्स पार्टी जा जियाला लॉन्ग मार्च लाइ पुरजोश। कराची शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते पीपल्स पार्टी जा झंडा ऐं डिघा डिघा पेना फ्लैग्स लॻाया विया। पीपल्स सेक्रेटरीट कायद आज़म जी मज़ार शाहराह फैसल ऐं भरा पासे वारनि इलाक़नि खे पार्टी झंडनि ऐं पेनरनि सां सींगारियो वियो। पीपल्स सेक्रेटरीट में पार्टी गीतनि ते जियालनि जूं झूमरियूं, शानदार आतिशबाज़ी। शहरी नुमाइश चौरंगी ते गॾु थींदा, जितां बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में काफ़िलो रवानो थींदो। पीपल्स पार्टी जी लॉन्ग मार्च सबब कराची में मुतबादिल ट्रैफिक प्लान जो ऐलान। कराची ट्रैफिक पुलिस मूजिब लॉन्ग मार्च में शिरकत कंदड़ नुमाइश चौरंगी ते गॾु थींदा। गुरु मंदिर खां नुमाइश वेंदड़ रोड आम ट्रैफिक लाइ बंदि हूंदो। शहरनि खे गुरु मंदिर खां सोल्जर बाज़ार ऐं जमशेद रोड खां जेल रोड फ्लाई ओवर इस्तेमाल करण जी हिदायत। सोसाइटी चौरंगी खां नुमाइश चौरंगी ताईं अवाम खे वञण जी इजाज़त न हूंदी। शहरी कश्मीर रोड इस्तेमाल करे सघंदा। यूनिवर्सिटी रोड खां ईंदड़ ट्रैफिक जेल चौरंगी शहीद मिलत रोड ॾांहुं ऐं जेल चौरंगी खां जमशेद रोड ईंदड़ ट्रैफिक खे सोल्जर बाज़ार ॾांहुं मोड़ियो वेंदो। रीगल चौक खां न्यू MA जना रोड ते कॉरिडोर 3 ताईं पब्लिक खे वञण जी इजाज़त न हूंदी। Very impressed by the Pakistani army. The day is fantastic. निकल पड़ा सब छोड़ कर, निकल पड़ा मुंह मोड़ कर, नया सफर फासला है कटन। जज्बा जुनून और यकीन है, हिम्मत मुकद्दम मेरी है, दुश्मन पना हम करेंगे, वादा वतन से यही है। तू शाही है बसेरा कर पहाड़ों की चट्टानों पर, शाही है पूरा तेरी फिजाओं में आसमानों पर। ऑपरेशन सॉफ्ट ट्रक्स जी अॼु 3 सालगिरह मल्हाई पई वञे। DG ISPR संदसि ट्वीट में ॼाणायो आहे त अॼु ऑपरेशन सॉफ्ट रिटार्ट खे 3 साल मुकमल थी विया। अॼोको ॾींहुं मादरे वतन जी हिफ़ाज़त जे अज़्म जो सबूत आहे। अॼोके ॾींहं ते पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौजनि भारती नाकाम मुहिम जोई जो भरपूर जवाब ॾिनो। पाक फिज़ाया भारत जा 2 जहाज़ किराया। पाक बहरिया भारती आबदोज़ जो सुराग लॻायो।
यूक्रेन में चौथे ॾींहुं बि लड़ाई जारी। कीव में सुबुह थींदे कर्फ्यू लागू। यूक्रेन जी हुकूमत ऐलान कयो आहे त जेको बि शहरी घर खां ॿाहिरि निकितो त उनखे दुश्मन तस्वर कयो वेंदो। रूसी फ़ौजनि कीव भरिसां फिज़ाई अॾे ते कब्ज़ो करे वरितो। कीव शहर में धमाका। कीव भरिसां तेल जो डिपो खे बाहि लॻण सबबि ज़हरीलो धुओं ख़ारिज थियण लॻो। यूक्रेन जे अख़्तियारनि शहरनि खे दरियूं बंदि करण जूं हिदायत जारी करे छॾियूं। जर्मनी यूक्रेन खे 1000 तोप शिकन हथियार ऐं 500 स्टिंगर मिसाइल ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। यूरोपीय यूनियन बि रूसी जहाज़नि लाइ फ़िज़ाई हदूं महदूद करण जो फ़ैसिलो करे छॾियो। यूरोपीय यूनियन, अमेरिका ऐं संदसि इतिहादियुनि रूस जे बैंकुनि खे ॿियन अक़वामी अदायगीअ वारे निज़ाम सॉफ्ट मां कढण जो फ़ैसिलो करे छॾियो। रूस जे बैन अक़वामी मालियाती ज़ख़ीरनि ताईं रसाई रोकण लाइ रूस जे मर्कज़ी बैंक जा असासा फ्रीज़ कया विया। यूरोपीय कमीशन जो चवणु आहे त पाबंदियुनि सां मास्को जी माली सलाहियत मुतासिर थींदी। रूस ख़बरदार कंदे चयो आहे त पाबंदियुनि जे जवाब में मास्को हथियार घटाइण वारे मुआहिदे खां धार ऐं ओलह सां लाॻापा मुकमल तौरु ख़तमु करे सघे थो। यूक्रेन जे अख़्तियारनि चयो आहे त चर्नोबिल जे एटमी प्लांट ते रूसी कब्ज़े बाद रेडिएशन में वाध अची वई आहे। यूक्रेन जे एटमी एजेंसी जो चवणु आहे त रूस पारां कीव भरिसां एटमी किचिरे खे हवाई हमले सां निशानो बणायो वियो आहे। एजेंसी मूजिबि रेडिएशन जी मॉनिटरिंग कंदड़ ख़ुदकार निज़ाम तबाह थी वियो आहे। सर्विलेंस कैमरानि ज़रिए रेडिएशन में वाध जा कारण जांचण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। अमेरिकी सदर जो बाइडन रूस ते इक़्तिसादी पाबंदियुनि खे टीं आलमी जंग खां बचण जी कोशिश करार ॾेई छॾियो। जो बाइडन चयो आहे त यूक्रेन ते फ़ौजी हमले जी रूस खे ॻरी क़ीमत अदा करणी पवंदी। वाशिंगटन वटि रुॻो 2 ऑप्शन आहिनि। हिकु उहो त रूस ख़िलाफ़ जंग में अमली तौरु शरीक थी टीं आलमी जंग शुरू कई वञे या वरी आलमी क़ानूननि जी भञगड़ी कंदड़नि मुल्कनि खे ॻरी क़ीमत चुकाइण लाइ मजबूर कयो वञे। ऑस्ट्रेलिया जी क्रिकेट टीम 24 सालनि खां पोइ पाकिस्तान पहुची वई। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे अख़्तियारनि ऑस्ट्रेलियाई टीम जी आजियां कई। ऑस्ट्रेलियाई टीम 2 ॾींहं होटल में बायो सिक्योर बबल में रहंदी। कोरोना टेस्टूं नाकारी अचण बाद प्रैक्टिस शुरू कई वेंदी। ॿिन्ही मुल्कनि में पहिरीं टेस्ट मैच 4 मार्च ते खेॾी वेंदी। मुल्क में कोरोना विघे वधीक 20 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC मूजिबि गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 40,127 नमूना वरिता विया। वधीक 877 नवनि केसनि जी तस्दीक। आकारी केसनि जी शरह 2.1% रही। सॼे मुल्क में 1,113 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जो हुई। आलमी सतह ते महांगाई में वाध। वज़ीर आज़म अॼु क़ौम खे ख़िताब कंदो। ज़रियनि चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान जो क़ौम खे ख़िताब पाकिस्तान ते आलमी महांगाई जे असरनि जे तनाज़ुर में हूंदो। ज़रियनि मूजिबि यूक्रेन ऐं रूस जी चिकताण सबबि सॼे दुनिया में महांगाई जी नई लहर पैदा थी सघे थी।